अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व नज़्ज़लना अलैकल किताब तिब्यानल लिकुल्लि शै व हुदौ व रहमतौ व बुश्रा लिल मुस्लिमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। हो तक जान हिसाब हो तक जान हिसाब सोहना आओ तडो ही आहिया मेरे मुझे मन में नाहे को सवाब जानिब केड़ो जवाब मत दी दुसहर हिकड़ो हजो छो तजे ही जाते ही तबानी पाजे पुनल जी हुज्जत हो तसुण लसी मुँह कम हीणी के ही
जा पाइन पेर में तह जुती ना जेही पर असुली आरी जाम जे मिठड़ा पले मुँह पे हाणे विसारे वेही यार तन के जिनखे आऊं की विहा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज महफिल है कुरान ऐं अज़मत कुरान ऐं साहिब कुरान। इंशाअल्लाह ताला शायद जरूरी न हुजे बुधाइण त मुझी तबियत ठीक कोन है, पर पोइ बि आयसि इहो जरूरी कोन हो बुधाइण, पर बुधायो। पर हिते पहुचण खां पोइ जमायत कसीर तादाद में ऐं माशाअल्लाह हे इको साउंड वारे वीचारे जो साथ चङो हूंदो आहे। अल्लाह कंदो त इंशाअल्लाह ताला मदीने वारे घोट जे सदके में ॿ ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदासीं जो दिलड़ी ठरी पवंदी इंशाअल्लाह ताला। फोकस सॼो अॼु बस ॿिनि शयुनि ते रहंदो, क़ुरान ऐं साहिब क़ुरान, न हेॾे न हेॾे। जेसिताईं साईं जन ख़ैर सां अचनि पोइ कलाक सवा जेको मालिकनि महिरबानी फरमाई ऐं ड्यूटी वरतऊं उन्हनि जी मर्ज़ी आहे, सभु ग़ुलाम आहियूं। अॼु क़ुरान करीम जो उहो ख़ुश नसीब हाफ़िज़ जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान करीम जे सदके में महबूब जे सुन्नत जो ताज अॼु पाराईंदो, वो आहे मोहतरम ज़ुहैब अहमद पंवर। इंशाअल्लाह दिस्तारत ज़ाहिरा हर ग़ुलाम जी तमन्ना हुंदी आहे त मुझे मथड़े ते हथ मुझे कामिल मुर्शिद जो पवे, अल्लाह वारन जो पवे इंशाअल्लाह ताला। अल्लाह वारा वो चे इंशाअल्लाह ताला तमाम मामलो सरंजाम ॾींदा। असां तव्हां अल्लाह वारन जा ग़ुलाम आहियूं, असां तव्हां अल्लाह वारन जा ग़ुलाम आहियूं। इहो भुलिजी वञो त को कंहिंजो ग़ुलाम आहे, को कंहिंजो ग़ुलाम आहे, पर जो सभु को मदीने वारे जे साम्हूं इंशाअल्लाह ताला जंहिंजो जिते नसीब हूंदो सरकार उन ते मथां उते महिरबानी फरमाईंदो। पक्की ज़हन में ॻाल्हि रखो, बहराड़ी जो इलाइक़ो कोन्हे करे बहराड़ी शहर में शहर जा मिसाल ॾींदो आहियां, बहराड़ी में बहराड़ी जा ज़मीन के बेहतर जेके एग्रीकल्चर जा ऑफिसर हूंदा आहिनि उन्हनि खे वठी ईंदा आहियूं त ज़मीन जो मुआइनो कयो। उहे ज़मीन जो मुआइनो करे पोइ ॿुधाईंदा आहिनि त हिन ज़मीन जे लाइ ॿिज ही भलो आहे ऐं कलर ही भलो आहे, ईअं आहे या न दा? ऐं हिन खे पाणी अहिड़े नमूने सां ॾिबो, अगरि पोइ उन जे मथां जेको अमल कंदो आहे त ख़ुदा कंदो आहे त फ़सुलु चङो खणंदो आहे। ज़मीन जे क़िस्म खे, ज़मीन जे ज़ात खे, ज़मीन जे ताक़त खे एग्रीकल्चर जो ऑफिसर ॼाणंदो आहे ऐं चओ त हिन दिलनि वारी ज़मीन खे मुंहिंजो महबूब मदीने जो घोट ॼाणंदो आहे। जीअं ज़मीन खे आबाद करण जे लाइ एग्रीकल्चर जो ऑफिसर इंस्ट्रक्शन ॾींदो आहे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजा क़वाइद कानून ॿुधाईंदो आहे, अहिड़े ई नमूने सां मदीने पाक मां बि मुक़ररी थींदी अथव। कंहिंजो वस कोन्हे मथां भुलियल हुजो, बस ख़ुदा खे मञो, रुगी पीर परस्तीअ मां निकिरो।
इन शे मां निकरो सब इहो तसव्वुर कयो को कंहिंजो गुलाम आ को कंहिंजो गुलाम आ पर सब को मदीने वारे जे साम्हूं मिड़ई रस्ता मदीने तय्यबा जा हन इंशाअल्लाह ताला खुदा कंदो तो कोई भी मायूस न थींदो हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती बिहिश्ती अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह महबूब सुबानी के अर्ज कयो त मुंहिंजा साईं असांजी दिल चवे थी त असांजी ड्यूटी बगदाद में लगायो महबूब सुबानी फरमायो असां बेहतर समझूं था त तव्हां खां कम किथे वठणो आहे असां बेहतर समझूं था त तव्हां खां कम किथे वठणो आहे काॾे मोकिलियो जो उन हिंद में मोकिलियो ॻाल्हि चढ़ी आई आहे त थोड़ी करे थो वठां उन हिंद में मोकिलियो जिते हिकड़ी निगाह सां ख्वाजा हिंदू मुसलमान कया मुसलमाननि जे किताबनि लिखियो 90 लख पर हिंदुनि जे किताबनि लिखियो 95 लख जॾहिं उन हिंदुनि खां पुछो वियो त तव्हांजे त फ़ाइदे जी ॻाल्हि कोन्हे तव्हां अंग वधाए छो लिखियो त उन्हनि दाह करे चयो जंहिंजे घर खे धाड़ो लॻंदो दाहूं उहो ई कंदो उन्हनि चयो धाड़ो असांजे घर खे लॻो आहे थोड़ी हिकड़ी ॻाल्हि नंढड़ी हिकड़ी ॻाल्हि थो कयां ख्वाजा मुईनुद्दीन दिलबर जी हिकड़ी नंढड़ी मुख़्तसर ॻाल्हि करे मौज़ूअ ते मोटां थो माफ़ कजो वाइदो कयो हम थोड़ो हेॾे होॾे कोन थींदुसि पर चढ़ी आई आहे त कयां थो ख्वाजा मुईनुद्दीन सुहिणे खे कंहिं मोकिलियो जो मदीने वारे घोट जे बचड़े कंहिं मोकिलियो महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर रहमतुल्लाह ताला अलैह हसनी हुसैनी जवान जंहिं जगह ते मोकिलियो थोड़ो थो ॿुधायां मुख़्तसिर उहा जगह कहिड़ी हुई वॾे में वॾी मुंहिंजा दोस्त हिंदुनि जो पूजा पाठ जो जेको घर हुयो जेके बुतखानो चओ या जेको वणेव उहो लफ़्ज़ चई छॾियो उन जगह ते जेका मरकज़ी जगह हुई उन जगह जे भर में हिकिड़ो पाणीअ जो तालाब हुयो उन जे भर में साईं नंढड़ी घणी ॻाल्हि नथो कयां त ॾाचूं कीअं कढियूं हीअं कीअं थियो न मुख़्तसिर उते जे वेहारियूं थींदो उते छा हो त जंहिं बि छोकिरीअ जी शादी थींदी हुई त शादी करण खां पहिरीं उहा लॾुनि जो थाल खणी न्याणियूं कुंवारियूं गॾु वठी पोइ न बुतखाने में हाणे भॻवान किथां लॾू खाईंदो पोइ न्याणी जंहिंजी शादी हुई नसीब ॾिसो कीअं था खुलनि अल्लाह वारनि जे हिक निगाह जो कमाल ॿुधिजो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती बिहिश्ती अजमेरी जवान जी पाण ॾिठूं त न्याणी थाल लॾुनि जो खयो पई वञे वलरड़ो छोकिरियुनि जो गॾु पियो वञे ॾाढो ख़ुशीअ में पाण वरी ॿिए दड़े खां वञी मंज़र ॾिसणु चाहियूं त मंज़र कहिड़ो आहे उहा न्याणी वीचारी लॾुनि जो थाल मथां झले उन पंहिंजे भगवान खे थी चए मथां बि भगवान मुंहिंजो लॾूं खा लॾूं रखे भगवान मुंहिंजो लॾूं खा भगवान मुंहिंजो लॾूं खा हेॾां 3 दफ़ा न्याणीअ चई बस कयो हुनखे 7 दफ़ा चवणो हुयो उन 3 दफ़ा चई बस कयो हाणे से पत्थर किथां खाए ऐं थो होॾां हकल करे सुहिणो मोइनुद्दीन कहिड़े ॿुधी नथो पत्थर जा पुट न्याणी पे थी चवई खा तूं वातो बंदि करो खोल वातो बस सोने मोइनुद्दीन चयो त खोल वात त पत्थर जो वात खुली पत्थर जो वात खुलियो त उन न्याणीअ खणी सॼो थाल हुई लॾ जो उन में लाथो थाल त लाथई पर सभिनी छोकिरनि गॾिजी चयो त भगवान ही आहे या भगवान हू आहे रड़ियूं करे पोइते मोटियूं माण्हुनि में वठा थी वई छा थियो लड्डू वापस खणी ईंदियूं लड्डू काॾे विया जे लॻवान लड्डू त भगवान खाई वियो पर नंढो भगवान खाइयो वॻो वॾो भगवान ॿियो वेठो आहे उते तवजह कजां ऐं अल्लाह वारनि जा गुलाम अचे तेज़ीअ सां आया ॾिठो ख्वाजा मोइनुद्दीन सुहिणे खे बस मां हिकड़ी ॻाल्हि चवां उन्हनि छा कयो उन्हनि एतिरो कयो जो ॾिठूं त राति जो छा थो करे ॾिठूं त दिलबर ख्वाजा मोइनुद्दीन सुहिणो राति जो इन तलाव मां
वुजू करे इबादत थो करे पुलिस वारा बिहारे छॾियो त पानी न खाइण ॾिजो रात जो टाइम थियो ख्वाजा सोने जो माण्हू वियो पानी खाइण गुलाम हमरा बीठा जो कोन खाइण ॾींदासीं के बिला नथा खाइण ॾियनि पाण फरमाए चवनि भला हिकिड़ो लोटड़ो भरण ॾियो ॿियो सॼो तव्हां वञी खणो चओ चङो अॼो की रात हिकिड़ो लोटो भरियो कौरो सिंधीअ में कौरो उन्हनि खे कहिड़ी ख़बर त राज़ कहिड़ो आहे पाण फरमाए वञी कौरो भर कौरे खे भरे मथे जो कयूं त सॼो तलाउ पाणीअ जो कौरे में बंदि थी वियो वारी उॾामण शुरू थी वई जे पिंड तन खे सॾु कयो वारो कयो हे भॻवान त अलाए छा आहे अंदर त कम ॾेखारी पर हिन त ॿाहिरि बि कम ॾिसो न जॾहिं करण वारो करे थो ख्वाजा मुईनुद्दीन खुद न आयो हो पर मोकिलण वारे मोकिलियो हो सेक्रेटरी वटों ऑर्डर निकिरंदो आहे पर परमिशन केरु ॾींदो आहे जो वज़ीर आला ॾींदो आहे पोइ वरी सिहत जो जेको महकमो हूंदो वरी उहो उन खां पोइ वरी सेक्रेटरी पोइ वरी हद जो ईडीओ पोइ डीओ पोइ हमराह वटि ऑर्डर पहुचंदो आहे साॻियो मामिलो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रब्बुल आलमीन जे तरफ़ खां काइनात खे पैदा करे अल्लाह बादशाही महबूब खे ॾिनी महबूब विरासत करे छॾी आहे जंहिंखे ॾिनी आहे उहे वरी विरहाइनि था पिया हे जेको ही रंग आहे इहो विरहायल आहे या पंहिंजो अम्मा जे पेट मां खणी आयासीं जंहिं ॾे निहार रंग में रंगियो पियो आहे किथां त वठी आयो आहे न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वाह ख्वाजा मुईनुद्दीन कहो हिकिड़े कौरे पाणीअ जंहिंमें सॼो हौज़ पाणीअ जो बंदि जॾहिं हौज़ बंदि थी वियो दाह कूक थी वई पिंड त अचे पोता उन्हनि जा जेके चङा अचे पोता अचे ख्वाजा मुईनुद्दीन सोने खे चयो असांजे पूजा पाठ जो मामिलो हिते असांजे बच्चन जे रोज़ी जो मामिलो हिते सोना हे छा कयो अथई पाणी मोटाए ॾे चयूं तव्हां त असांजो पाणी झलियो पे चयूं सोना पाणी कोन था झलियो पाणी मोटाए ॾे अॻु में उहे 20 छोकिरियूं अॼु त हज़ारे उहे पिंड त ॾिसण ते रहिजी विया त हिन कौरे में पाणी बंदि कीअं थियो आहे ॾिठूं त जन बंदि कयो आहे कौरे में उहो कौरे सां हौज़ खे वहाए बि सघे थो पाण फरमायो बच्चा हेॾे खणी आ वुज़ू कयो वुज़ू करे फरमायो जेकी पाणी बचो आहे इन खे वापसि विझो वापसि विधऊं त हौज़ अॻु में अधु हुयो पोइ वरी कपरनि ते वहण शुरू थी वियो निगाहे वली में ये तस्वीर देखी बदलती लाखों की तकदीर देखी बस एतरी देर हुई पूरी हिंद में हू थी वई माण्हू ईंदा विया ॾिसंदा विया कलमो पढ़ंदा विया इहा देर थी मुझा यार सिर्फ एतरी देर थी छो त चो पावर पुठिया मजबूत हो छा मजबूत हुयो जॾहिं न पावर मजबूत हूंदो आहे त पोइ यादि रखी छॾ तार बि मजबूत खपंदी आहे जनरेटर में पावर केतिरो बि आहे पर जे तार सन्ही आहे त रुॻी बल्ब ॿारींदी पर जे तार पीवीसी आहे त एसी बि हलाईंदी या कान हलाईंदी पावर हूंदो आहे पर पावर खे वठण जे लाइ तार बि मज़बूत खपंदी आहे छा खपंदी आहे तार मज़बूत खपंदी आहे उहा तार किथां मिलंदी आहे उहा तार कहिड़ी आहे हा मुंहिंजा यार जंहिंजो नालो आहे तार उहा अथई सिधी कतार जंहिंजो नालो आहे तार उहा अथई सिधी कतार कीअं कतार पाण ॾे निहार पाण ॾे निहार त नज़र अचे कतार तो पाण ॾे निहारियो त तुंहिंजे दिलि जो कनेक्शन मुर्शिद सां मुर्शिद जो कनेक्शन मुर्शिद सां मुर्शिद जो कनेक्शन मुर्शिद सां उन जो कनेक्शन महबूबे सुबहानीअ सां ऐं हीअं जो कतार खे मिलाए त सिधो मदीने मां अची रही आहे हाणे सभु कंहिं वटि पावर पहुची वियो आहे
तार सब कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे त केरु सन्ही थो मिलाए या थुली थो मिलाए, इहो तव्हांजी मर्ज़ी आहे। अगर घर में एसी हलाइण चाहियो था, फ्रिज हलाइण चाहियो था त PVC वठो, पर जेकर रुगी बल्बड़ो ॿारणो आहे त पोइ कच्ची तार ते बि कमु थी वेंदो। समझो था अजीजा ने मन, PVC मां मुराद छाहे, कच्ची तार मां मुराद छाहे। कच्ची तार मां मुराद अगारो हिकिड़ो चाचो हो रहा पे जैसे रात जो सुम्हा तो रुगी खाब में मुआ मुआ था अचनि। चाचा नमाज पढ़ंदे चे फजर जी पढ़ंदो आ, चाचा जे हिकिड़ी फजर जी पढ़ंदे त मुआ न ईंदा, बाक़ी चेहरा ईंदा। हिकिड़े हमराह पंहिंजे पुट ते कयो केस कोर्ट में। जज खे चई त मुंहिंजो पुट थो मूंखे लतूं हणे। चई पुट खे वठी आया। जज पुछो पीउ खे लतूं थो हणी? चई हणा थो। पीउ खे? चई हा पीउ खे। छो थो हणी? चई बाबे खे घुरायो, बाबो आयो। चई त बाबे खां पुछो मुंहिंजो नालो छा रखियो हुई? त अबे चयो जज खे सेमान खे प्यार में सॾींदो आहियां खोदड़ो। चई खोदड़ो लतूं न हणंदो, बाक़ी हंज ते खणी विहारींदो। ऐ मुसलमानो जे तू चाही थे मोहब्बत हिक खुदा जी, बण वञ खाक कदमे औलिया दी। इन्हां दा हथ रसूलुल्लाह दा हथ हई, रसूलुल्लाह दा हथ अल्लाह दा हथ हई। जिन्ना फड़े या है दामन औलिया दा, तिन्ना फड़िया है दामन मुस्तफा दा। जिन्ना फड़िया है दामन मुस्तफा दा, तिन्ना फड़िया है दामन खुद खुदा दा। हा मुझा यार जेकॾहिं घर में बल्ब बरण थो चाही त भले कच्ची तार मिला, पर जे दिल जो बल्ब बरण थो चाही त पोइ दिल जी यार सां तार मिला। मां नथो चवां, लतीफ सरकार खां पुछी ॾियई तन तस्बीह तार कीअं थी मिले? तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन, तारू ही तलब जूं वहद सुर वजन। वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन। से सुताई सुहन यार निंद्र इबादत तन जी। जे चाही थो त निंद्र में रुगी मुआ नटे जारी ने। कदे दिल पर दस्तगीर जो दीदार कया, कदे सुने हसनैन करीमैन जो दीदार कया, कदे मदीने वारे मीर जो दीदार कया। त नामुमकिन कुछ भी ना है, सब कुछ मुमकिन किए मुमकिन। हे दिल जी तार मिलाई दो वी दे यार जो दीदार थी दो वी दो। दिल जी तार मिला, पावर में काई कमी कोने का। अजीजा ने मन गाल निकरी वई मोटा तो पे लख मुबारक मोहतरम हाफिज ज़ुहैद अहमद खे, जंहिंखे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान करीम जी दौलत सा माला माल फरमायो आ। या उहा दौलत अगर संभाली त इंशाअल्लाह ताला इन जा हथ भी सोना पैर भी सोना, पर जे मिट्टी के हथ लाए उहा भी सोनी। एक बादशाह वट कह वट एक बादशाह वट कुरान करीम जो हाफिज गरीबी हाल में खबर पियस त फलाणो बादशाह सखिया घर हूं निकतो। बादशाह दे तो वञा, वञी बादशाह के ॿुधायां त कुरान करीम जो हाफिज हां,
मुझी माली मदद कर बादशाह दे न्यापो आयो कुरान करीम जो हाफिज मिलन आयो आ अज जा वडेरा या अज जा मुझा दोस्त ऑफिसर को नहा जो हाफिज या मौलवी खे दिसन चवन मस्जिद दे मोकलियोस हेडे टाइम कोने को अल्लाह जे खौफ वारा बादशाह होया जी जो खबर पई त कुरान करीम जो हाफिज आयो आ बादशाह चयो तमाम मामलात बाद में अग में कुरान जे हाफिज के घुरायो तमा उन खां हाल पुछां कुरान करीम जे हाफिज के घुरायो वयो बादशाह उन जी खातर ख्वा खिदमत कई उन जी इज्जत करे खिदमत करे बादशाह उन कुरान करीम जे हाफिज खां पुछो ऐ अल्लाह जे कुरान जा हाफिज रब्बी करीम तोखे नवाज़ियो आ तुझे सीने के सुञातो आ जो अल्लाह तुझे सीने में एतरी कुशादगी पैदा फरमाए जो 30 पारा कुरान करीम जा रब तुझे सीने में सांढे छड़िया उन बादशाह उन हाफिज कुरान जी खिदमत करे बाहू बंधी चवे तो बादशाह मुझे ला केड़ो हुक्म जेडी मल उन कुरान करीम जे हाफिज चयो बादशाह मां तो खां कुछ वठण आयो हां खैरात वठण आयो हां बस एतरे जुमले चवण जी देर बादशाह गुस्से में गाढ़ो थी वयो निहारे कुरान करीम जे नाराज कोई हाफिज न थी सच्ची गाल तो बुधाया नाराज थी करे नौकरन के हुक्म कयई नौकरन के हुक्म कयई आहे ही सोन जो मालिक पर खबर कान्हे सका जिया सिंधीअ में चइबो आ मुझा मुर्शिद करीम फरमाईंदा त शींहं जो बच्चो रिढुनि सां गॾु त रिढ थी वेंदो आ बादशाह फरमायो जेको लोह जो कमरो आ उनमें लोह जेतरो विझी सघो था विझो नौकरन लोह जो कमरो तैयार कयो हज़ारे मण लोह जा गॾु थी वया बादशाह गौर सां ॿुधजो कुरान करीम जे हाफिज खे इशा जी नमाज ताईं खाराए प्यारे उन कमरे में वठी आयो दरड़े जे अंदर करे चवे तो ऐ कुरान करीम जा हाफिज अगर सुबह थियण ताईं हे सॼो लोह सोन न कयई त हे फांसीअ जो फंदो सुबह जो तुझे गले में हूंदो गरीब मिस्कीन हाफिज आयो हो त बादशाह का कुछ वठण थो वञा हिते त लेने के देने पड़ गए अचे थो ड्रिप मां कुरान पढ़े अचे थो कुरान पढ़े पढ़ंदो रहियो अज़ीज़ान मल फज्र जी अज़ान आई गौर सां ॿुधजो फज्र जी अज़ान आई निहारी तन्या लोह लोह लगो पयो आ ज़ंग बि कान लथी आ कुछ मिंट गुज़रिया त बादशाह अची वयो जीअं बादशाह चयो दरड़ो खोलियो उन खां अॻु में चई फांसी तैयार आ चयूं तैयार आ ॾाढियां थो चवे अगर सॼो लोह सोन न हूंदो त हाफिज खे फांसीअ जे सहूलियत ते लटकायो वञे अगर सोन थी वयो हुजे त पोइ मूंखे ॿुधाइजो एॾा हाफिज कुरान बादशाह जा लफ़्ज़ ॿुधा अञा हिननि कड़े में हथ विधो उन कुरान करीम जे हाफिज मदीने दे मुहड़ करे ताह करे चे ओ मुझा मदीने जा मीर ओ मुझा यतीमन जा यार नबी गरीबन जा गमखार नबी अड़ियन जा आधार नबी मुट अमल कोने इल्म आगे अमल कोने अज तुझे दर ते सवाली हां सोहना जी कुरान करीम मुखे नसीब कयो थई ये इज्जत भी मुखे नसीब कर दाह करे किरी पयो हेडा कड़ो खोले बस कयो डिठो लोह त सोन लगो पयो आ पर दीवारियूं भी सोनियूं लगियूं पयूं हने दाह कयो ओ बादशाह तो त चयो त लोह सोनो थे तो त चयो त लोह सोनो थे हे त मिट्टीअ जूं दीवारूं भी सोनियूं लगियूं पयूं हन हाफिज बेहोश लगो पयो आ
उन बादशाह के पक हुई सजी रात न पढ़ियो जरूरा पर दर्द वारी दाह ही रखिया हेॾो दाह दिल मां निकरंदिया होॾां मदीने मां जी जी जो जवाब मिलंदो आ। मां नथो चवां रब जो क़ुरान अज़ीज़ुल अलैहि मा अनितुम हरीसुल अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अल्लाह जे पाक कुरान करीम गवाही ॾिनी त मुझो महबूब मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामन सां आशिकन सां एतिरो प्यार कंदो आ जो थोड़ी तकलीफ़ भी मुझो मुस्तफ़ा उन्हनि ते बर्दाश्त करे कोन सघंदो आ। अल्लाह जो पाक कुरान करीम चवे त मुझो महबूब तकलीफ़ बर्दाश्त करे कोन सघंदो आ त यकीन जान मुसलमान तुझे में कमी आ मुझे मुस्तफ़ा जे ॾियण में कमी काई नाहे। त कुरान करीम जा हाफ़िज़ ऐं हाफ़िज़ ज़ुहैर अहमद तोखे लख लख मुबारकूं, तुझे अब्बे खे भी मुबारकूं, तुझे अमड़ खे भी मुबारकूं, तुझे उन्हनि खानदान जे 10 माण्हुनि खे भी मुबारकूं जन के बिना हिसाब जे जन्नत में गेले वेंदे। साईं दोस्तो इन शे के मजाक न समझो पर जे कुरान करीम जो हाफिज कुरान करीम जो अदब सुञाणे पो 10 न पर बुड़ी मथो बुड़ी दींदो वञे। हिकड़ी बुड़ी दे 100, हिकड़ी दे 1000, हिकड़ी दे 10,000 पर जे मुकाम में वञे ने मुकाम जो भी बेड़ो पार। कुरान करीम मजाक न आहे। अल्लाह जो उहो कुरान आ जंहिंजे ला मुझे बेनियाज़ रब फरमायो लौ अनज़लना